दे खुदा पर यार दे मुडरी बना मुडरी बना दे खुदा पर यार दे मुडरी बना मुडरी बना सो दोस्तों अॼु असां यासिर जतोई खे ॿुधण आयासीं त जॾहिं हुन सां मुलाक़ात थी त ख़बर पई त हिन वक़्तु यासिर जेको आहे उहो बाक़ाइदा हिन वक़्तु पंहिंजे उस्ताद जी निगरानीअ में राग सिखे पियो। सो लकीली उस्ताद गुलाम सरवर चांडियो जेको आहे उहो बि असां सां गॾु आहे। सदन थोरा जो सरकार आया वक़्तु कढियो असांजे लाइ। उस्ताद गुलाम सरवर चांडियो पाण हिकु सुठो रागी आहे ऐं हिन नंढे यासिर खे हाणे बाक़ाइदा राग सेखारे पियो। त पहिरियों त उस्ताद सां थोरो हाल अहवाल कयूं ऐं पोइ उस्ताद खां ज़रूरु पहिरियों उस्ताद खां ॿुधबो बि ऐं पोइ शागिर्द ॾे ॾींदासीं। उस्ताद ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? यासिर गुल खे कीअं था ॾिसो ऐं फ्यूचर छा आहे यासिर गुल जो? साईं तमामु सुठो। हिकु त उमिरि जे हिसाब सां हिते का बि अहिड़ी सख़्ती कोन्हे जेको सख़्ती सां सेखारिबो आहे। ऐं नंढड़ा आहिनि न साईं, ही पंहिंजी जात हिकिड़ा आज़ादु गुल आहिनि। पोइ कॾहिं माना कहिड़े शौक़ में रांदि खेॾण जो हे हो उनते वॾो बि घणो माना चवंदो अथसि त कुझु टाइम हेॾे ॾे, पर असां चवंदा आहियूं त रांदि बि हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहे। उहा बि भले करे ऐं कुझु टाइम हेॾे बि ॾे त कुझु बि न आहियूं। पर असांखे पंहिंजे मुर्शिद सिंह सां केॾी करम नवाज़ी आहे जो काफ़ी शागिर्द आहिनि जंहिं शागिर्दनि जे हवाले सां बि असां सुञाता वेंदा आहियूं। बिल्कुलु जहिड़ा शागिर्द आहिनि जेको असां अॻिना ईअं लफ़्ज़ निकिरी वियो त तूं ॿाहिरियां मुल्क घुमंदे, हा उहो बि अलॻि निशर ॻाल्हि आहे त उहे ॿाहिरि मुल्कनि में विया। कराची में रहे थो नंढड़ो सोनू कुमार तव्हांजो शागिर्द आहे। उहो बि मुंहिंजो ई शागिर्द आहे। उहो बि हिन उमिरि में हिन खां नंढड़ो जो हुनजो माना सौट बि थिए तबलो वॼाईंदो आहे। रवि उहो साईं मालिक सां प्यारु कंदो आहे। उहो वठी आयो त उस्ताद वटि
चाहते मैं आला नहीं दूंगा
थोरो repeat हाँ, भले, कयां। भले। सेट थींदो, भली 5 दफ़ा से असांजी ॻाल्हि सॼी न हिकु मथे में साधू लफ़्ज़ मथे चई मथे आहे। वाइब्रेट करे रखी आहे आवाज़ नहीं तो मथे वञण साॻा ई लफ़्ज़ चई अदियूं शाह लतीफ़ चवे हो वञण बण भरी ओभर उभरे की न की।
सही चयो त मुंहुं ते उर्दू ॿुधायो उनजी मर्ज़ी ते चयो हाणे अनवर साईं काफ़ी ॿुधे न यासिर हिकिड़ो वीडियो मां रिकॉर्ड कंदुसि यासिर अली हसन मल्हा साहब कल्ह मूंखे स्पेशली फ़ोन कई त बाबा तव्हां जहानपुर में आहियो यासिर जतोई सां मिलजो सलाम ॾिजो सो तव्हांखे अली हसन जा सलाम बि हुजनि ऐं उन्हनि जे नाले सां हिकिड़ो जेको आहे न गानो उनखे डेडिकेट करिणो आहे साईं अली हसन मल्हा साहब खे साईं जन जेके आहिनि उहे राग खे पसंदि कनि था ऐं साईं जेके आहिनि नवनि रागियुनि खे उहे खणी ईंदा आहिनि मथे खणी ईंदा आहिनि उन्हनि खे हिमथाईंदा आहिनि असांजे तरफ़ां हा। असांजे उस्ताद जे तरफ़ां बि असांजा सलाम वाह। असांजे तरफ़ां ऐं असांजे उस्ताद ऐं सॼी संगत जे तरफ़ां सलाम साईं ऐं साईं अली हसन मल्हा साहब खे कहिड़ो गानो डेडिकेट कंदव हा उहो थोरो सेट कयूं धीमो करे थो न त उहो माना आलाप जेतिरो थियणो आहे उन खां घटिजी वञे थो बीमार बिरहजे बीमार बिरह जे खां पुछी आ न तूं पुछी बीमार बिरहजे कपुछी हा इहो ज़बरदस्त पर हिन में खुट आहे न जेको आवाज़ थोरो खुटे थो खुलियल आलाप पार आवाज़ खे बीमार बिरह जे खां पुछी या न तूं पुछी सही आहे हलो यासिर